मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो मां अॻ में बि ॻाल्हि कई हुअमि त अल्लाह ताला दुनिया खे केतिरो हसीन बणायो आहे। हे असां हिन टाइम पाकिस्तान में किरिया पिया आहियूं या अहिड़ी तरह सिंध जे इलाइक़े में किरिया पिया आहियूं, रुॻो असांखे धूड़ ई धूड़ थी नज़र अचे। हिन खां जॾहिं अल्लाह ताला हर हिकु बंदे खे ॿाहिरि कढंदो आहे, अल्लाह ताला ॿाहिरि कंट्री हुनखे घुमाईंदो आहे। जॾहिं हिकु मुस्लमान ॿाहिरां जॾहिं मुल्क ॾिसंदो, उते जा नज़ारा ॾिसंदो, सरसब्ज़ इलाइक़ा ॾिसंदो, पहाड़ ॾिसंदो, समंदर ॾिसंदो, त उहो चवंदो वॾी ॻाल्हि आहे, बसि दुनिया वॾी ख़ूबसूरत आहे। यादि रहे अल्लाह ताला दुनिया खे हक़ीर बयानु कयो आहे। अल्लाह ताला न ॿुधायो, अल्लाह ताला बयानु न कयो दुनिया ख़ूबसूरत आहे, न न, तव्हां हैरान थी वेंदव दुनिया जा कुझु नज़ारा ॾिसी करे। तव्हां मां बि हैरान थी वेंदुमि, एतिरी ख़ुदा जी कुदरत आहे, एतिरा ख़ुदा जा करिश्मा आहिनि, कुदरत जा एतिरा नज़ारा आहिनि जो बंदो हैरान थी वेंदो। यादि रहे अल्लाह ताला तारीफ़ बयानु न कई दुनिया जी। अल्लाह ताला फरमायो कुझु बि न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मच्छर जो पर आहे दुनिया, जंहिंखे अल्लाह ताला कंहिं क़िस्म जी कोई वैल्यू न ॾिनी आहे, दुनिया केतिरी रसीन लॻंदी आहे। यादि रहे जन्नत जी तारीफ़ अल्लाह ताला बयानु कई आहे। ॻाल्हि हैरान कंदड़ आहे न, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया कुझु बि न आहे, दुनिया मलऊन आहे, मच्छर जो हिकु पर आहे, दुनिया ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे। ऐं जंहिंजी सिफ़ात कंहिं बयानु कई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त बयानु कई त जन्नत खे जेको असां तयारु कयो आहे, कंहिं अखि उनखे हिन टाइम में ॾिठो न आहे, कंहिं अखि हिन टाइम में ॾिठो न आहे। हर हिकु नौजवान जी ख़्वाहिश हूंदी आहे त घरवारी मिले, इख़लाक़ हुजे, हसीन हुजे, हुस्न खे वॾो फोकस आहे। जेको बि नौजवान हूंदो पुछा कयो घरवारी हसीन हुजे। ॿिए नंबर ते उमिरि छा हुजे, उमिरि बिल्कुलु नंढी हुजे, इंसान जी ख़्वाहिश आहे। ॿिए नंबर ते इहो बि हूंदो आहे कंहिं उन औरत खे ॾिठो न हुजे, कंहिं उन औरत खे टच बि न कयो हुजे। हे सभु मुस्लमान चाहींदा आहिनि। इहा चाहत सिर्फ़ु मुंहिंजी न आहे, इहा चाहत सिर्फ़ु मुंहिंजी बि मुंहिंजी न आहे त घरवारी ख़ूबसूरत, नंढी उमिरि, कंहिं उनखे टच बि न कयो हुजे। मुंहिंजी ख़्वाहिश न, तमामु मुस्लमान जी ख़्वाहिश। यादि रहे अल्लाह ताला छा फरमायो, अल्लाह ताला फरमायो जन्नत जे अंदरि जेके मोमिननि जे लाइ असां हुरूं रखियूं आहिनि, हिन टाइम ताईं कंहिं अखि उन मोमिन जी हूर खे ॾिठो ई न आहे। कंहिं बि अखि जेको आहे उन मोमिन जी हूर खे ॾिठो ई न आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला बयानु कयो वॾियुनि अखियुनि वारियूं, इंतिहाई एतिरो हुस्न जो मुजीब रहमान जी ज़बान जेकी आहे हिन टाइम शायदि कमज़ोर आहे, मां उनखे जेको आहे बयानु नथो करे सघां। जंहिंजी तारीफ़ तव्हां हिते हिकिड़ो मिसाल लॻायो, जंहिंजी तारीफ़ काइनात जो रब बयानु करे त ॻाल्हि यार ख़तमु थी वञे। बसि हाणे ॻाल्हि खे अॻिते न खणो। बसि जंहिं जन्नती हूर जी क्वालिटी हुस्न अल्लाह बयानु करे, मां सम्झां थो बसि ॻाल्हि ख़तमु आहे। मुजीब रहमान खे ज़रूरत ई न आहे, मूंखे हिमत ई न आहे। छाजे करे त मां अल्लाह जो बंदो आहियां, बंदनि मां बि इंतिहाई कमज़ोर बंदो आहियां ऐं इंतिहाई गुनाहगार बंदो आहियां। त मुंहिंजी ज़बान उनखे तरतीब ॾेई नथी सघे। हे अल्लाह ताला कंहिंजे लाइ रखी आहे? हे अल्लाह ताला मोमिननि ऐं मुस्लमाननि जे लाइ रखी आहे। शर्त अल्लाह ताला छा लॻायो भला? इहे शयूं तव्हांखे मिलूं, शर्त अल्लाह ताला छा लॻायो? मुतालबो अल्लाह ताला छा कयो त जन्नत बि ॾींदासीं, जन्नत में हूरूं बि ॾींदासीं, जन्नत में नहरूं बि ॾींदासीं। वॾो ज़बरदस्त प्रोटोकॉल जन्नत जे अंदरि, जेको हूरुनि खां, जन्नत जे नहरुनि खां, जन्नत जे महलात खां, जन्नत जे बंगलनि खां, जन्नत जे बहितरीन कमरनि खां, तमामु वॾो प्रोटोकॉल जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनो न, उहो छा? अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह जो दीदार आहे। हे ॻाल्हि ख़तमु आहे साईं, हे हद आहे बसि। जो काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त जॾहिं बंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो दीदार कंदो,
जॾहिं बंदो जन्नत जे अंदरि अलाह रब्बुल इज़्ज़त दीदार कंदो न त 5 मिंट जेको न लॻंदा, 10 मिंट न लॻंदा, 15 मिंट बि न लॻंदा। रिवायतुनि जे अंदरि आयो खरबे साल गुज़री वेंदा बंदे खे 1 ऐं 2 मिंटनि जे मुशाबे लॻंदो। छाजे करे त का ख़ूबसूरत शइ हूंदी आहे, को ख़ूबसूरत मंज़र हूंदो आहे, बंदो उन जी तरफ़ ॾिसंदो आहे। इन खां बाद में 10 मिंट गुज़री वेंदा आहिनि, बंदो चवंदो आहे 3 सेकंड गुज़रिया आहिनि, 1 मिंट गुज़रियो आहे। छाजे करे उहो मंज़र छा कंदो आहे, मंज़र पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। त जन्नत में वॾे में वॾो जेको अल्लाह ताला इनाम जन्नतनि खे ॾिनो आहे न, उहो अल्लाह जो दीदार अथव। अल्लाह जे दीदार खां हेठि असां अचूं पैगम्बरनि सां मुलाक़ात। यार कोई मंज़र आहे न, हे नंढी का ॻाल्हि आहे जो जन्नत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात, जन्नत जे अंदरि इमाम हुसैन सां मुलाक़ात, जन्नत जे अंदरि हज़रत अली साईं सां मुलाक़ात, अबू बकर सिद्दीक़ सां मुलाक़ात, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मुलाक़ात, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु सां मुलाक़ात, मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात, जन्नत में आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात, इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात। छा था सम्झो, हिकु नंढी ॻाल्हि आहे। हर हिकु मुस्लमान जी तमन्ना आहे त जन्नत में इन हसन सां मुलाक़ात थिए। अल्लाह ताला नॉर्मल शयूं दुनिया जे अंदरि घुरियूं बसि। या अलाह छा करिणो पवंदो भला, इहे सभु फज़ीलतूं मिलनि त भला। अॼु जेको मुस्लिम वारा पुछा त कंदा छा करिणो पवंदो, इहे सभु शयूं ॾे अल्लाह ताला आसान ॿुधाए छॾियो बसि। जंहिं शइ जो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हुकुम करे थो उनखे मज़बूत पकड़ियो, ऐं जंहिं शइ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे रोके थो उन खां रुकिजी वञो, इन शइ जे मथां अमल कयो। अल्लाह ताला फरमायो इहे सभु फज़ीलतूं तव्हांखे अता कंदासीं। त छा था सम्झो, सौदो सस्तो थिए थो, महांगो थो मिले। जन्नत फ्री में मिले थी या पैसनि ते मिले थी? फ्री में मिले थी, कोई ख़रीद करे वठे। पर साईं दुनिया जो मामलो बि एॾो ख़तरनाक आहे, दुनिया जो मामलो बि तमामु जेको आहे ख़तरनाक आहे। अल्लाह ताला जंहिं टाइम जन्नत खे बणायो, अल्लाह ताला जंहिं टाइम जहन्नम खे बणायो, त जिब्रील अमीन खे अल्लाह ताला मोकिलियो वञी करे इहे 2 जॻहियूं मां तयारु कयूं, इन्हनि खे ॾिसी अचो। जिब्रील अमीन वियो, 2 जॻहियूं ॾिसी आयो। पोइ अल्लाह ताला फरमाए मख़लूक हिकिड़ी पैदा कयल इंसानु आहे। हाणे ॿुधा ए जिब्रील अमीन इन मां इंसानु कहिड़े तरफ़ दौड़ लॻाईंदो? त जिब्रील अमीन फरमाए या अलाह सभु जेको आहे जन्नत तरफ़ वेंदा। हे काॾे वेंदा? कंहिं मुस्लमान जो अकुलु घटि थोरी आहे भला, कंहिं इंसान जो अकुलु भला घटि थोरी आहे जो बाहि जे तरफ़ वेंदो। हे सभु जेको आहे जन्नत भरिजी वेंदी, जन्नत जी तरफ़ कोई बि न वेंदो। अल्लाह ताला फरमाए थोरो सब्र। कुछ टाइम खां बाद में अल्लाह ताला आज़माइश रखी जन्नत जे रस्ते ते, अल्लाह ताला रखियो टेंशन खे, मुसीबत खे, सब्र खे, नमाज खे, पंहिंजे अहकाम खे। जेके बि दुनिया जे अंदरि अल्लाह ताला अहकाम आहिनि, अल्लाह ताला इहे जन्नत जे रस्ते ते रखे छॾिया। जहन्नम जे रस्ते ते ख़्वाहिशात खे, लज़्ज़त खे, गुनाह वारे कमनि खे, ऐश खे, तकब्बुर खे अल्लाह ताला जन्नत वारे रस्ते ते रखे छॾियो। पोइ अल्लाह ताला जिब्रील अमीन खे दुबारा मोकिलियो त जन्नत ऐं जहन्नम खे नज़ारे खे ॾिसी आ। पोइ अल्लाह ताला जीअं जो मोकिलियो जिब्रील अमीन मोटी आयो। पोइ जिब्रील अमीन फरमाया या अल्लाह हाणे त लॻे ईअं थो, हाणे अक्सर इंसान जहन्नम जी तरफ़ वेंदा, अक्सर इंसान जहन्नम जी तरफ़ वेंदा। हा, जंहिंखे ए मुंहिंजा रब तूं बचाई, जंहिंखे तूं बचाई। त दुनिया जे अंदरि शराब, उनजे अंदरि थोरो मज़ो, ज़िना उनजे अंदरि थोरो मज़ो। यादि रहे हे जेको थोरो चंद मिंटनि जो जेको मज़ो थो अचे न, हिन जो नुक़सानु तव्हांखे हिते ख़बर नथी पवे, इन जो नुक़सानु तव्हांखे क़बर में ख़बर पवंदी। असां दुनिया जे ज़ाहिर खे ॾिसी करे मुतासिर थी वञूं, दुनिया जे ज़ाहिर खे ॾिसी करे मुतासिर, यार वाह 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 सुभान अल्लाह, हे मौलवी सभु पागल आहिनि, चवंदा ॾिसो औरतुनि खे न ॾिसो, ॾिसो दिलि खे केतिरी राहत थी पहुचे, वाह वाह सुभान अल्लाह केतिरी ख़ूबसूरत औरत आहे।
मौलनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे, चवंदा उहो माइनि खे न ॾिसो, औरतुनि खे न ॾिसो, केतिरो ॾिसो उन्हनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे, केतिरो ज़हन खे फ़ाइदो थो पहुचे। त यादि रहे दुनिया जे अंदरि इन शइ जी ख़बर न पवंदी। क़बर में जीअं एंट्री थी न, एंट्री इंग्लिश जो लफ़्ज़ आहे, क़बर में जीअं लथव न पोइ ख़बर पवंदी। त अलाह ताला क़ुर हकीम में फरमायो, ए मोमिनो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो, पोइ ख़बर पवंदी त अलाह ताला अहकाम खे मां पुठी ॾिनमि, इन जो वबाल मूंखे छा थो खणो पए।